डी शहर में गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल में छित करण सबब शागिर्द ज़ख़्मी। वॾो हादसो थियण खां बची वियो। डी शहर खां सोशल मीडिया सेंटर सिंध प्रेस तर्जमान मुश्तबा खोसो की रिपोर्ट मुताबिक़ अॼु सुबुह जो तक़रीबन 10 वॻे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल डी में 7वीं क्लास जी साम्हूं छित करण जो वाक़ियो पेश आयो, जंहिं सबब स्कूल में ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो। छित करण सां शागिर्दनि में ॾहकाउ पैदा थियो। हिफ़ाज़ती ख़दशनि सबब समूरा शागिर्द क्लास मां ॿाहिरि निकिरी आया। वाक़िए दौरान 7वीं जमायत जो हिकु शागिर्द पाणी पीअण लाइ क्लास खां ॿाहिरि निकितल हो, जंहिंजे मथां छित किरी पई। छित जो धक लॻण सबब हो सख़्तु ज़ख़्मी थी पियो। ज़ख़्मी शागिर्द खे तुर्त तिबी इमदाद लाइ इस्पताल मुंतक़िल कयो वियो। हुन मौक़े ते स्कूल जे प्रिंसिपल मोहतरम साईं होत खान खोसो मीडिया सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त स्कूल जी इमारत जूं छितूं इंतहाई कमज़ोर थी चुकियूं आहिनि, जंहिं सबब कंहिं बि वक़्तु वॾो हादसो पेश अची सघे थो। हिन वस वारनि इख्तियारियुनि खां पुरज़ोर अपील कई आहे त जल्द खां जल्द स्कूल जी इमारत ख़ासि तौर ते छितियुनि जी मरमत ऐं नए सिर तामीर कराई वञे त जीअं शागिर्दनि जी जानियुनि खे तहफ़ुज़ मिली सघे। साईं होत खान कोसो वाक़िए बाबति मीडिया खे आगाह करे रहियो आहे। अचो त ॾिसो साईं जो छा चवणु आहे। जी साईं। ॿारनि में जेको सो इलाही ख़ौफ़ ऐं हिरास पखिड़िजी वियो आहे। सॼे स्कूल जा ॿार जेको धमाको ॿुधी जेको क्लास खां ॿाहिरि निकिरी आया। हीअ ताज़ी सूरत आहे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल डी जी, ऐं जे विरांडे ते छित आहे उहा हाणे धमाके सां किरी पई आहे। तमामु घणो वॾो ज़ोरदार धमाको थियो आहे। हिन धमाके सां सॼो स्कूल हिली वियो आहे ऐं असांजे क्लास जा जेके ॿार आहिनि उहे ख़ौफ़ विचा सभु ॿाहिरि निकिरी आया आहिनि। जॾहिं त क्लासनि जी बि साॻी सूरत आहे ऐं क्लास मां निकिरंदड़ हिकिड़ो नंढो शागिर्द 6वीं क्लास जो ज़ख़्मी थी पियो, 7वीं क्लास जो सारी ज़ख़्मी थी पियो आहे, जेके असां इमदाद लाइ तिबी इमदाद जे लाइ इस्पताल मोकिलियो आहे। असांजी वज़ीर तइलीम वज़ीर आला सिंध असांजे बाला ऑफिसर गुज़ारिश आहे त हिन स्कूल जी जल्द खां जल्द मरम्मत कराई वञे, जीअं त ॿार जेको सो पंहिंजे तइलीम हासिल कनि। ॿिए कंहिं बि सूरत हाल में ॿारनि जी तइलीम मुतासिर थी रही आहे। हिन वक़्तु स्कूल जा मंज़र तव्हां ॾिसी रहिया आहियो। गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल डी जा जेके सभई जेको जो ॿार धमाको ॿुधी करे क्लास मां निकिरी आया ख़ौफ़ लाइ, ऐं ॿार क्लासनि में इलाही ख़ौफ़ ज़दा आहिनि, वेहण लाइ तयारु न आहिनि।